नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त राज़ी डेरो जे सहाफ़िन कुर्बान अली गलाल ते हमले ख़िलाफ़ काल मेमण ॻोठ में अवामी प्रेस क्लब मलीर कराची जे सहाफ़िन तरफ़ां प्रेस क्लब जे सदर जावेद जोखियो, जनरल सेक्रेटरी जामी मेमण जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे कंदड़ सहाफ़िन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड ऐं हू सहाफ़ी कुर्बान अली गलाल ते हमले में मुलविस बासरनि खे गिरफ़्तार करियो जा उब ॾाड़ींदड़ नारा हणी रहिया हुआ। हिन मौक़े ते गुलाम अली गुंदर, मंज़ूर सोलंगी, कादिर दर्स ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कलम धणी सच लिखण वारे कुर्बान अली गलाल ते मस्त फ़कीर जे मेले ते कवरेज दौरान बासरनि जे चर्च ते सरेआम तज़लील जो निशानो बणायो वियो। इहो सॼो तमाशो अगरा पुलिस जे SHO शमस दयाल पाण ॾिठो, पर अञा ताईं का बि कार्रवाई अमल में न आंदी। हिन वक़्त ताईं सहाफ़ी कुर्बान गलाल खे धमकियूं मिली रहियूं आहिनि। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP खैरपुर खां मामले जी मुकमल जांच करे मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सहाफ़ी कुर्बान अली गलाल खे तहफ़ुज़ फ़राहम करण जी घुर कई आहे।